पंहिंजे पुट जी सुदत ॻोल्हा कर, न त तुंहिंजे पुट जो सिर कलम थी वेंदो, पोइ मां बदल आहियां। ओ बंगाली बाबा बचाए, बंगाली बाबा कासा ये पक को राइंदा मूं जहिड़ो सियाणो हिन चौकोईअ में कोई कोन्हे। इहो छेलो मुठ भुगड़नि में ख़रीद थो। तेरी पंहिंजे अखड़नि सां पाणी पिया, बुलायल अखड़नि खे अचे करार। अदा मुंहिंजो पुटु तालिब ॾिठो असां नेठो ॿुधा थो त तुंहिंजो पुटु बंगाली बाबा वटि पढ़ंदो आहे। बाबा वटि पढ़ंदो असां तुंहिंजी पुटी टपे था छॾियूं। जेॾे इहो चलो घर में आंदई त टे भितर बि खणी अचिजांइ। अॼु बेगम जो ब्लड प्रेशर हाई थी वियो आहे। ईअं बि थींदो आहे, माण्हू पाण चरियो हूंदो आहे त ॿिए खे बि चरियो चवंदो आहे। त पोइ 12,000 मिलंदा, पोइ ईद ई ईद। वॾी चोरी छॾे नंढी चोरी था कयूं हली। अगरि जे न हथ आयासीं त पोइ हीअ ईद बि जेल में हूंदी। मां आहियां सूबेदार 7 ठकाई, कंदो आहियां ॾोहारिनि जी तबाही। रब मुझे थोड़ो कर छेले मां छोड़ो कर, रब मुझे थोड़ो कर छेले मां छोड़ो कर, रब मुझे थोड़ो कर छेले मां छोड़ो कर। आओ तो कमाओ, रब मुझे थोड़ो कर छेले मां छोड़ो कर, रब मुझे थोड़ो कर छेले। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। बची में छोड़ा। सिंधी इस्लाही ड्रामो बंगाली बाबा सिर्फ़ मुसवराट चैनल ते ॾिसण न विसारींदा। असांजे मुसवराट चैनल खे लाइक शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा, महिरबानी।